ॾींदा। हिन वक़्तु सोडल सोड़ो पइजी वियो आहे। उनखे ख़बर आहे त जेकॾहिं संग चटी ॾिनमि था, हिकु तरफ़ खां मुराद वारनि खे सज़ा लॻी वेंदी ऐं ॿिए तरफ़ खां पीरल जो लाश उन्हनि जे घर वेंदो। इन धोॿण मां ॿाहिरि निकिरण लाइ उन्हनि वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई चारो आहे। संग चटी में मिले त सोडल खे पूरो करे छॾूं ऐं पंहिंजे मथे जो सूरी ख़तमु करे छॾूं। मुराद ॿाहिरि निकिरी करे अची सोडल खे मारींदो, पोइ असां पंहिंजे मथे में सूर विझी पुलिस जो ज़ोर पंहिंजे मथां छो लॻारायूं? हाणे इहो ई ख़ानदान पाण में विढ़ी तबाह थी वेंदो। कॾहिं था हलो सौत जो निकाह कराइण जे लाइ? उन्हनि खे हिकिड़े ॾींहं जी मोहलत ॾिनी आहे, वधीक मोहलत उन्हनि खे कान ॾिनी। मां सुभाणे शाहनवाज़ ख़ान ॾे वेंदुसि, उते सोडल खे घुराए करे निकाह जी तारीख़ रखंदासीं ऐं ॿिए ॾींहं ते निकाह विझी छोरी खे हिते वठी अचो। शादी मेरे शहर में हुर जी वारदात की हुई, जंहिंमें सूबेदार एहसान ख़ुदि गिरफ़्तारियूं कयूं हैं। थी सघे थो त उन में तव्हांजो हमरा बि शामिल हुजे। DSP साहब, मूं हिकु फिलाई तंज़ीम खोली आहे जेका बाक़ाइदा तौर ते रजिस्टर्ड बि आहे। हाणे तव्हां उनखे फोड़ू पार्टी ॼाणाए या दहशतगर्द तंज़ीम ॼाणाए उन मथां बैन हणाइण था चाहियो। मूंखे सिर्फ़ु इहो वाज़े करे ॾियो त हिन वक़्त ताईं इन पार्टी कहिड़ा फिलाई कमु कया आहिनि। माण्हुनि में शऊर पैदा करणु ऐं पंहिंजे हक़ लाइ आवाज़ु उथण जी हिमत पैदा करणु चाहियो। वारी कमु न पोइ तव्हां सिधी तरह छो नथा ॻाल्हि कयो त तव्हां हिकु बाग़ी ग्रुप खे जनमु ॾिनो आहे। DSP साहब, ना ई असांजे हथनि में के हथियार आहिनि ऐं ना ई असांजे मथां को खून जो इल्ज़ाम आहे। पोइ तव्हां ई ॿुधायो त असां बाग़ी कीअं थियासीं। मां तव्हां सां इन बेस में खोण नथो चाहियां। जेकॾहिं एहसान साहब तव्हांजे माण्हू खे गिरफ़्तार कयो आहे ऐं हू बेकसूर आहे, पुछा गाछा करे उनखे आज़ादु करे छॾींदा, उन लाइ तव्हां परेशान न थियो। जेको बि केस दाख़िल थियो आहे उन जी FIR या NC जी कापी मूंखे मिली सघे थी? तव्हां पंहिंजे वकील खे मोकिलियो, कोर्ट जो ऑर्डर खणी अचे ऐं थाने तां कापी खणी वञे। DSP साहब खे ख़बर आहे त हिते कहिड़ा क़ानूनी कम थिया। तमामु जल्द उन्हनि जो ख़ुलासो सोशल मीडिया ते ॾिनो। भाॼई फ़ैसिलो थी चुको आहे। सोटू मुराद अली ख़ान ई पीरल जी रिहाई जे लाइ असांखे गुलपरी जो संग चटीअ में ककर खे ॾियणो पवंदो। छा तोखे ख़बर आहे त तूं ही छा पियो चवीं? इहो त कॾहिं बि न थींदो। गुलपरी जो संग दुश्मननि में त मुराद इजाज़त ॾींदो ई न, ऐं न मां इहा तव्हांखे इजाज़त ॾींदसि। मुराद पीरल ऐं अली ख़ान जी ज़िंदगी जो सुवाल आहे। पोइ तव्हां अहिड़े फ़ैसिले खे छो मञियो? या समूरी चाल मीर शाहनवाज़ ख़ान जी आहे। मुराद मीर शाहनवाज़ जी चालुनि खां पहिरियों ई वाक़ुफ़ हुयो, तॾहिं त पीरल ऐं सोडल खे मंसूर ख़ान वटि छॾे आयो। ही सभु सोडल जी ग़लती आहे। जेकॾहिं सोडल घर मां न निकिरे हा न त असां मथां ही ॾींहुं न अचे हा। हा, मूं ग़लती कई आहे।